अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वॾे ओके वियो। मुझे जेल खां ॿाहिरि अचण खां पोइ दुश्मननि मुंहिंजे खिलाफ़ साज़िशूं शुरू करे ॾिनियूं। केड़ी साज़िशी ॻाल्हि था कयो वॾा? सुमर सिजावल ख़ान जे फसल खे साड़े वियो आहे ऐं आऊं सम्झां थो इहा साज़िश मुंहिंजे खिलाफ़ हूंदी। मुंहिंजा दुश्मन मूंखे ॿाहिरि ॾिसण ई नथा चाहिनि। हू चाहिनि था त वरी मां सेंट्रल जेल अंदरि हुजां। वॾा ईअं बि थी सघे थो सिजावल खान ऐं नवाब खान जो दुश्मनी जो नतीजो हुजे। वाइदे इहो कमु नवाब खान जे माण्हुनि जो हूंदो। जे उन्हनि जो न हूंदो पोइ पक सां मां चवां थो त इहा हरकत मीर ऐं मूसा जी हूंदी, छो त इहे सभु पाण में अटकियल आहिनि। ओए तव्हां ख़ूब छो पिया कयो? मुंहिंजो नालो आहे शेर अली। 100 गिदड़ मिली करे साम्हूं अचनि न शेर अली जो शिकार नथा करे सघनि। ऐं आऊं सिधे विहण जो आदी आहे। सिधो माण्हू सिधो जहिड़ो। हेर फेर वकड़ इहे आऊं ॼाणिया ई न। अॼु बि मूंखे उहो ॾींहुं यादि आहे जॾहिं मां सिजावल जी औताक ते रहियल हुयुसि। मूं ते चोरी जो इल्ज़ाम हणी मुंहिंजे लाइसेंस वारो हथियार हटाए करे मुंहिंजे भरमो। साहब हीअ में मुंहिंजी आहे। चोर हिते आ त चोर बि हिते हूंदो। संभाल पंहिंजे में खे। अचो हाणे मूंसां हलूं। उथ शेर अली उथ। इकबाल हिते बि हेरा फेरी, हिते बि 420। मुंहिंजी अख में सूअर जो वार आ। तूं मुंहिंजे तर में अची चोरी थो करीं ऐं ही तुंहिंजो हथियार आ बग़ैर लाइसेंस वारो। इकबाल मां का बि चोरी न आहे कई। न ही बग़ैर लाइसेंस वारो हथियार पाण सां खणंदो आहे न रखंदो आहे। हिते त मुंहिंजो लाइसेंस वारो हथियार पियो, उहो केॾांहुं वियो? इहा ख़बर लाकब में पवंदई त केर चोर आ केर साधा। सच चवंदा आहिनि त सजण कोई कोई, दुश्मन हर कोई। मां चवां थो सिधो थी थाणे ते हल। हल थाणे ते। अल्लाह तो थधो थी। मूंखे गिरफ़्तार करण खां पोइ मूंखे 3 रातियूं मुसलसल मूं ते तशद्दुद कंदो रहियो। जेतिरो कुटणो अथई कुट संतरी। एक कुट के उठ पत्तड़ ते कुटबो आहे। कुट मूंखे हणो। मूंखे सज़ा अचण खां पोइ इन कमीने सूबेदार जी हितो बदली थी वई। इहा बि ख़बर कोन पई त मुंहिंजे खिलाफ़ साज़िश कंहिं कई, सिजावल खान या नवाब खान। हिकु भेरो वरी मुंहिंजे खिलाफ साज़िश कई पई वञे, पर हिन भेरे इन लिकल दुश्मन खे शेर अली
सरे मैदान ते ज़ाहिर कंदो। पोइ सिर्फ ही पलांद न, अॻियां पलांद बि ॻाए वॼाए वठंदो सान। छो त शेर अली सिधो हिसाब किताब रखंदो आहे, सिधो। इन्हनि वर वकड़नि मां ॼण ई न विढ़ंदो बि सिधो आहियां। इन्हीअ करे त चवंदो आहियां त 100 गिदड़ मिली करे बि इन शेर अली जो शिकार नथा करे सघनि। बाक़ी रही दुश्मननि जी ॻाल्हि, तॾहिं त मां चवंदो आहियां सजण कोई कोई, दुश्मन हर कोई। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।